भा तव्हांजी हिन महिल ही कंडीशन थी आहे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे हिन महिल जेकर तव्हांजी का मदद कई त सभ खां पहिरियां त माली मदद त हिन महिल ताईं कंहिं बि कोन कई आहे। सही मूंखे जेको तकलीफ़ आहे ॾुख आहे जेको दर्द आहे मूंखे इहो ई आहे त मुंहिंजे शहर जा एतिरा मोज़िज़ माण्हू आहिनि सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि जे तरफ़ां रुॻो मूंखां कंहिं ख़ैर आफ़ियत बि मालूम न कई आहे। मूंखे पंहिंजे शहर जे माण्हुनि जो तमामु घणो अफ़सोस आहे। तव्हां दोस्त साहब ई मुंहिंजा जेके आहिनि तव्हां जो या प्रदीप कुमार आहे उहो कॾहिं कॾहिं सार हलंदो आहे मुंहिंजी जेको हुनजो हाल आहे वीचारो मुंहिंजी ख़िदमत बि कंदो आहे। बाक़ी हिते अरबपति माण्हू पिया आहिनि उन्हनि जी तरफ़ां का बि मुंहिंजी सहायता न कई वई आहे। मां बानसैदाबाद जो एॾो सीनियर आर्टिस्ट आहियां सदाईं मूं बानसैदाबाद खे रौनकूं ॾिनियूं आहिनि माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं आंदियूंसीं पर हिते असांखे सिलो को कोन मिलियो। मुंहिंजा 2 पुट आहिनि हिकिड़ी न्याणी आहे सभु ग्रेजुएट आहिनि उन्हनि जी नौकिरियुनि जो मसइलो आहे। ॿियो त हाणे केरु पैसा ॾिए या न ॾिए उहा अलॻि शइ आहे पर जेके नौकिरियूं खपाइनि था पिया 4थे ग्रेड ताईं अॼुकल्ह अचनि था आयूं आहिनि के मुंहिंजे हिकिड़े फैमिली जे फ़र्द खे नौकिरी मिली पवे हा त मुंहिंजे घर जो चूल्हो हली पवे हा मुंहिंजे हिन बीमारी में मदद थी पवे हा मुंहिंजो को बचिड़ो सेट थी वञे पर कंहिंखे बि इन ॻाल्हि जो न अहसासु आहे न को क़दुरु आहे। इन सदमे वधीक मूंखे झोरे छॾियो आहे। भला हिन तव्हां ज़िंदगी जी जेको आहे सो आख़िरी स्टेज ते पहुची ॾाढी तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारियो पिया छा मुतालबो तव्हां रखंदो हुकूमत ते वक़्त खां? बसि मां त साईं मुराद अली शाह जा जलसा बि कंपेयरिंग कंदो हुउसि उन्हनि जी कैंपेन हलाईंदो हुउसि इलेक्शन दौरान छो जो ही साईं वारा त मिलंदा ई इलेक्शन में आहिनि इलेक्शन खां पोइ त साईं वारा मिलंदा बि कोन्हनि के असां त वरी ख़िदमत कई आहे जीअं जा नारा हणी असांजूं ज़बानूं सोकी वियूं पर हिननि जे तरफ़ां का बि असांखे रिस्पॉन्स न मिलियो आहे। मां साईं मुराद अली शाह खे इहा ई अपील कंदुसि साईं महिरबानी करे बानसैदाबाद जा 4 वॾा आर्टिस्ट जेके आहियूं हुसीं उहे इंतिहाई कसम पस वारी ज़िंदगी पिया था गुज़ारियूं। गुल भुटो आहे उन जो बचिड़ा आहिनि उन जा ग्रेजुएट थियल आहिनि के मैट्रिक आहिनि के इंटर आहिनि के BA आहिनि त उन मां हिकिड़ी के नौकिरी का ॾेई छॾे नंढी वॾी असां नथा चऊं त असांखे को वॾी नौकिरियूं ॾियनि को ट्रेज़री में ॾियनि या कोई वॾे खाते में इहे चौकीदारी पटियाली जेकॾहिं का मिली थी वञे छोकिरनि खे असांजनि खे भली असांजा छोकिरा ग्रेजुएट हुजनि पर नंढड़ी नौकिरी मिली वेंदी त असांजो चूल्हो घर जो ॿरी पवंदो। असलम कुश्क आहे उनजी वीचारे जूं 3 न्याणियूं आहिनि 3 ग्रेजुएट आहिनि उहो बि वीचारो RA फैक्टर जो मरीज़ आहे जोड़नि जो मरीज़ आहे घर में पियो आहे लावारस लॻो पियो आहे। सो असलम खुश्क आहे मुंहिंजी घरवारी जेका आहे नंढी घरवारी मुंहिंजी उनखे बि गले जो कैंसर था ॿुधाइनि पिया थायराइड आहे उनखे बि त असांजी का सहायता थी पवे हा गवर्नमेंट जी तरफ़ां छो जो आम माण्हू वीचारो छा ॾींदो आम माण्हू वीचारो पाण पीढ़ीअ लाइ या जेको सरमाएदार तबिको आहे उहो पाण पंहिंजे मफ़ादनि जे पुठियां आहे। ही सभु कुझु गवर्नमेंट चाहे त सभु कुझु थी सघे थो मुंहिंजो गुर्दो ट्रांसप्लांट थी सघे थो ऐं मुंहिंजियूं अखियूं बि वापसि अची सघनि थियूं पर एतिरो अफोर्ड केरु करे मतिलबु त गवर्नमेंट इहा आहे जेका कुझु करे सघे थी। धारिया आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे त तव्हां 4-4 करोड़ रुपया ॾेई था छॾियो त पंहिंजे आर्टिस्ट खे ₹1 लाख ॾियण बि तव्हां वॾी ॻाल्हि था सम्झो। कल्चर डिपार्टमेंट मूंखे ₹1 लाख ॾिनो हुयो गुज़िरियल साल ₹1 लाख में मूं त रुॻो पंहिंजो करायो पंहिंजो फेस्टिवल हणायमि उहा ब्रेक थी वई 70-80 हज़ार रुपया उहो मुंहिंजा ज़ियान थी विया वरी उहा बंदि थी वई वरी मूं हाणे हिते बर्मा केस हणायो आहे डायलिसिस जे लाइ तव्हांखे ॾेखारियां 70-80 हज़ार रुपया वरी हिन ते ख़र्च थी वियो छो जो इहे ॾाढा ॾुखिया कम आहिनि जेकॾहिं SIUT मां हणायूं पिया त उते वरी चवनि पिया त 3 महीना तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो। हाणे हिते बर्मा केस लॻल आहे हिन मां मुंहिंजी डायलिसिस थींदी आहे हफ़्ते में 2 ॾींहं हफ़्ते में 2 दफ़ा त उनजो जेको ख़र्चु थींदो आहे हितां वञणु सेवण शरीफ़ अचणु वञणु भाड़ा किराया तमामु मतिलबु तकलीफ़ आहे ॾाढी
ऐं बेरोज़गारी आहे मुसलसिल 1.5 साल खां वठी मुंहिंजा प्रोजेक्ट बंदि लॻा पिया आहिनि केटीएन ते जेके हलंदा हुया त मां पाण बीमार आहियां ड्रामो मूं शुरू कयो हुयो पर मुंहिंजी बीमारी जे करे उहो उन्हनि बंदि करे छॾियो मालिकनि चवंदा भाउ तूं पाण नथो करे सघीं त ॿियनि ते असांखे भरोसो कोन्हे को उन इदारे तरफ़ां तव्हांजी का सहायता कई वई जंहिं इदारे खे तव्हां एतिरो टाइम ॾिनो उहे कंदा आहिनि मतिलबु त को ज़ाती तौर ते मदद का कोन कंदा आहिनि बाक़ी जेको असांजा पंहिंजा ज़ाती उन्हनि ॾे पैसा हूंदा आहिनि जेको माहवार ॾींदा आहिनि पंहिंजे ड्रामे जे हवाले सां उहे ॾींदा आहिनि बाक़ी सिफ़ारिशूं वग़ैरह कंदा आहिनि कल्चर डिपार्टमेंट खे पर उतां त कुझु रिस्पॉन्स कोन थो मिले पियो अञा